अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी में भलीकार मां आया मंजर अजीज सब खां पहिरियां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। सुप्रीम कोर्ट आर्टिकल 63 बाबत फौरी फिल्म कोर्ट जोड़ण जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। सुप्रीम कोर्ट जी मौजूदा 3 रुकनी बेंच जी केस जी ॿुधणी कंदी। पीपल्स पार्टी ऐं चौधरी शुजात जूं केस में धुर बणजण वारियूं दरख़्वास्तूं मंज़ूर। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल रिमार्क ॾिना आहिनि त फुल कोर्ट लाइ वधीक क़ानूनी मुशावरत जी ज़रूरत आहे। वकीलनि जा दलील ॿुधण बैदि फुल कोर्ट जोड़ण बाबति फ़ैसिलो कंदासीं। फुल कोर्ट जोड़ण लाइ सभिनी खे ॿुधो वेंदो। हू 24 कलाक अदालत में वेहण लाइ तयार आहिनि। जस्टिस एजाजुल अहसन रिमार्क ॾिना आहिनि त मेरिट ते केस ॿुधण खां पोइ फ़ैसिलो कंदासीं त फुल कोर्ट जोड़ी वञे या न। पंजाब जे डिप्टी स्पीकर वॾे वज़ीर चौधरी शुजात के वकीलनि जे फुल कोर्ट जोड़ण जी इस्तदा। सुप्रीम कोर्ट बार जे अॻूणे सदर लतीफ़ आबरी जो बि समूरन बाबति तरफ़ां फुल कोर्ट जोड़ण जो मुतालबो। परवेज़ इलाही ऐं तहरीक इंसाफ़ जे वकीलनि जी फुल कोर्ट जी मुखालफ़त। से आप शुरू हो जाएं और आज तक के वाकयात आप देख लें, अदालती फैसले आप देख लें, तो रोंगटे खड़े करने वाली एक दास्तान इंसान के सामने आती है। पिछले दिनों आपने देखा कि हमजा शहबाज शरीफ साहब का इलेक्शन हुआ, वो जीत गए। तहरीक इंसाफ सुप्रीम कोर्ट की रजिस्ट्री में दरखास्त लेकर गई, दीवारें फैलांदी सुप्रीम कोर्ट की लाहौर रजिस्ट्री की। संजरानी साहब के इलेक्शन में 6 वोट्स रिजेक्ट होते हैं, स्पीकर रूलिंग देता है। सुप्रीम कोर्ट में जाते हैं तो कोर्ट कहती है कि जो स्पीकर की रूलिंग है उसको चैलेंज नहीं किया जा सकता। चौधरी शुजात हुसैन साहब जो पार्टी के सरबराह हैं, उनकी मर्जी के खिलाफ जिन्होंने वोट दिए हैं वो काउंट नहीं होंगे। कासिम सूरी साहब को क्यों नहीं बुलाया गया सुप्रीम कोर्ट में, जबकि सुप्रीम कोर्ट ने कहा कि आइन टूटा है, क्यों उनको नहीं बुलाया गया? हुकूमती इत्तेहाद सुप्रीम कोर्ट जी 3 रुकनी बेंच ते बेएतमादी ज़ाहिर करे छॾी। वॾे वज़ीर जी चूंड बाबति केस जी ॿुधणी लाइ हिकु भेरो ॿीहर फुल कोर्ट जोड़ण जो मुतालबो। PDM सरबराह मौलाना फजलुर रहमान, पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, मुस्लिम लीग नून जी अॻवान मरियम नवाज़, मोहसिन दावड़, ख़ालिद मक्सी, एमल वली ख़ान ऐं ॿियनि जी गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस। हुकूमती इत्तेहाद जो चवणु आहे त मैच फिक्सिंग जी या बेंच फिक्सिंग वॾो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इमरान ख़ान समूरनि इदारनि खे टाइगर फोर्स बणाइण चाहे थो। कुझु कुवतूं मुल्क खे ॿीहर 1 यूनिट बणाइण चाहिनि थियूं। मुल्क ख़िलाफ़ साज़िश खे कामयाब थियण न ॾिनो वेंदो। मरियम नवाज़ चयो आहे त खेसि पैगाम मोकिलिया पिया वञनि त प्रेस कॉन्फ्रेंस न करियो। अवां जी अपील इल्तिवा में पियल आहे। कंहिं बि इदारे जी तौहीन ॿाहिरां न पर अंदरि खां ई थींदी आहे। केस ते फुल कोर्ट जोड़ियो वञे। मैच फिक्सिंग जी या बेंच फिक्सिंग वॾो आहे। मौलाना फजलुर रहमान चयो आहे त असांखे हिन बेंच मां इंसाफ़ जी उमेद न आहे। हिन केस जी ॿुधणी फुल कोर्ट बेंच करे अवामी नुमाइंदनि जो तहफ़्फ़ुज़ यकीनी बणायो वञे। हुकूमती इत्तेहाद जी प्रेस कॉन्फ्रेंस हैरान कंदड़ हुई। PTI अॻवान फवाद चौधरी चयो आहे त हुकूमती इत्तेहाद सीधी रीत सुप्रीम कोर्ट ते हमलो कयो। फजलुर रहमान जा पंजाब में 5% वोट बि नाहिनि, संदसि का हैसियत ई नाहे। मरियम नवाज़ ज़मानत ते आहे, पोइ बि अहिड़ियूं ॻाल्हियूं करे रही आहे। शीरी मज़ारी चयो आहे त न्यूट्रल्स खे पैगाम आहे त घणो थी वियो, ख़ुदा जे वास्ते पाकिस्तान जो ख़्यालु करियो। मरियम नवाज़ जजनि ते हमला करे रही आहे। हुकूमती इत्तेहाद मुल्क खे तबाह करे छॾियो। मरियम नवाज़ कूड़ ॻाल्हाइण खां सवाइ कुझु बि नथी करे सघे। क़ौम फ़ैसिलो ॾिनो त इहा इमरान ख़ान सां गॾु आहे। मौजूदा सूरत हाल जो हल रुगो फुल कोर्ट जोड़ण में आहे। फुल कोर्ट जोड़ण ते अदालत जे वखार में इज़ाफ़ो थींदो।
इत्तहादी जमायतन जो मुत्तफ़िका फ़ैसिलो आहे त फुल कोर्ट जोड़ी न वई त अदालती कार्रवाई जो बाइकाट कयो वेंदो। घरू वज़ीर राणा सनावला जो सुप्रीम कोर्ट ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हियूं। 5 जजनि चयो त पार्टी में सभ खां सघारो आवाज़ पार्टी सरबराह जो आहे। रावलपिंडी बार एसोसिएशन जो केस फुल कोर्ट ही ॿुधो हो। कानून वारो वज़ीर आज़म नदीर तारड़ सेनेट चेयरमैन चूंड में जेकी 7 वोट रद्द थिया हुआ उन ते ॻाल्हाइणो पवंदो। यूसुफ रज़ा गीलानी केस जो फ़ैसिलो अचणु घुरिजे अता। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा की सदारत हेठ कोर कमांडर कॉन्फ्रेंस ISPR मूजिब मुल्की सलामती ऐं सिक्योरिटी सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾेवट कई हुई। सरहदी ऐं अंदरूनी सलामती जी सूरत हाल ते गौर वीचार। दहशतगर्दनि ख़िलाफ़ जारी ऑपरेशन जी कार्रवाइनि ऐं अवाम जी हिफ़ाज़त लाइ ऑफिसरनि ऐं जवाननि जी कुर्बानीनि जी वाखाण। आर्मी चीफ बरसात ऐं ॿोॾि जी सूरत हाल दौरान फॉर्मेशन जे रिलीफ ऑपरेशन ते तारीफ़ कई। कॉन्फ्रेंस में शरीक थियलनि जो बहाली ऐं रेस्क्यू अमल में सिविल इंतज़ामिया जी भरपूर मदद करण जो अज़्म जो इज़हार। आसिफ ज़रदारी ॾोहिटे जी सालगिरह मल्हाइण दुबई पहुची वियो। आसिफ ज़रदारी जी न्याणी बख्तावर भुट्टो ज़रदारी आसिफ ज़रदारी बाबति दावाउनि खे थोॾे छॾियो। बख्तावर भुट्टो ज़रदारी चयो आहे त आसिफ ज़रदारी 11 साल फरार न थियो त हाणे छो थींदो। आसिफ ज़रदारी हर हुकूमती दौर में अदालतुनि खे मुंहुं ॾिनो, आमरनि खे मुंहुं ॾिनो। बख्तावर भुट्टो ज़रदारी मूजिब आसिफ अली ज़रदारी पंहिंजे ॾोहिटे जो जनम ॾींहुं मल्हाइण लाइ दुबई पहुतो आहे। कराची के मुख्तलिफ इलाक़नि में वक़्फ़े सां बरसात जारी। शहर जा रोड रस्ता पानी हेठ अची विया। सदर एमेजिना रोड, शारा फैसल, कोरंगी रोड, शारा पाकिस्तान, नाक नाज़माबाद, न्यू कराची, गुलशन इकबाल, मलीर, जमशेद टाउन समेत केतरनि इलाइक़नि में हेठाई वारा इलाइक़ा पानी हेठ अची विया। बिजली के करंट लगण के मुख्तलिफ वाक़िअनि में 6 ॼणा हयाती विञाए वेठा। बरसाती पानी नेकाल थियण ताईं सिंध सरकार सुख सां न वेंदी। इतलात के सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त वॾो वज़ीर मुराद अली शाह पाण इमदादी कमनि जी निगरानी करे रहियो आहे। काबीना मेंबर सुबुह खां रोडनि ते आहिनि। मुतासिरनि खे आती रिहाइश ऐं खुराक ॾिनी वेंदी। एडमिनिस्ट्रेटर कराची मुर्तज़ा वाहब पारां बरसात का पोइ मुख्तलिफ इलाइक़नि जो दौरो। मुर्तज़ा वाहब बरसाती नालनि जी सूरत हाल जो जाइज़ो वरितो। सिंध असेंबली ऐं बर पासे मां पाणी नेकाल करण जी हिदायत।
कराची खां लाहौर पहुंची मर्ज़ी जी शादी कंदड़ दुआ ज़ेरा खे कराची मुंतकिल कयो वियो। अदालती हुकुम ते दुआ ज़ेरा खे लाहौर खां कराची मुंतकिल करे चाइल्ड प्रोटेक्शन ब्यूरो में रखियो वियो। दुआ खे 1 अगस्त ट्रायल कोर्ट में पेश कयो वेंदो। चाइल्ड प्रोटेक्शन ब्यूरो मूजिब दुआ ज़ेरा खे फुल प्रूफ सिक्योरिटी ऐं हिफ़ाज़ती इंतजामनि में रखियो वियो आहे। कंहिंखे बि साणस मिलण जी इजाज़त नाहे। इंटरबैंक डॉलर जी ओचिती उॾाम जारी। डॉलर जी क़दर में ₹1.67 वार। इंटरबैंक में डॉलर 230 रुपयनि जो थी वियो।